अदब दिलचस्पी सबब मंशियात जो वाहिपो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। नौजवान नस्ल मंशियात वापराइण सबब तबाही जे किनारे ते अची पहुतो आहे। बॉर्डर शहर में कुछ ही महीननि अंदर केतिराई नौजवान मंशियात वापराइण सबब फोत थी विया, पर पुलिस कख बनी बीणो न कयो। बॉर्डर शहर जे जूणे जा पाड़ेवासी नौजवान ज़ाहिद हुसैन जूणे जो जी ज़िंदगी जो ख़ात्मो भी मंशियात जहिड़ो नासूर बणियो। नौजवान ज़ाहिद जूणे जो इंजेक्शन ज़रिए घणे हेरून वापराइण सबब फोत थी वियो। नौजवान जे फोत थियण ते घर में कोहराम मची वियो, पर इंतजामिया अञा कंहिं ॿिए लाश जी मुंतज़िर आहे। बॉर्डर में वसंदड़ वेढ़ा वीरान कंदड़ सब्जी जियां विकिरो थींदड़ मंशियात जो कारोबार बंदि न थी सघियो। केतिराई नौजवान मंशियात जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी विया। मंशियात जा आदी न जेरनि जी कतार में लेखिया वञनि था, न वरी मोलनि जी कतार में रहंदो उहे समाज खे ख़राब करण में का कसर नथा छॾनि। SSP लाड़काणू जी मंशियात बंदि कराइण वारे हुकुम ते अमल न थियो। बॉर्डर में मंशियात जो विकिरो सरेआम जारी आहे। पुलिस मंथली एवज़ ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जॾहिं त पुलिस असुल मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार करण बदिरां मवालिन खे गिरफ़्तार करे पैसा वठी छॾे ॾियण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त सान्या वंदन DIG लाड़काणू SSP लाड़काणू खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मंशियात फरोशनि में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे वधीक नौजवान नस्ल खे बचायो वञे।